अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पब्लिक चॉइस शो में तव्हां सां गॾु मौजूद मुश्ताक भट्टी। उमेद आहे तव्हां जिथे बि हूंदा ख़ुशाबाद हूंदा, पंहिंजे दोस्तनि सां मिटनि माइटनि सां हिन ज़िंदगीअ खे भरपूर नमूने सां इंजॉय कंदा हूंदा। ऐं पब्लिक चॉइस जो हिकिड़ो ख़ूबसूरत सेट आहे जेको तव्हां ऐं असां शेयर कयूं पिया था। ॾाढा ॾाढा हिकिड़ा ख़ूबसूरत कलर्स आहिनि ऐं साओ ऐं अछो ऐं चंड सितारो। ऐं 14 अगस्त जी पाण जॾहिं ॻाल्हि कयूं था त नंढपण खां वठी हिकिड़ो ख़ूबसूरत हिकिड़ो रोमांस, हिकिड़ो अजीब क़िस्म जो हिकिड़ो मज़ेदार क़िस्म जो हिकिड़ो माहौल ठहे थो। पब्लिक चॉइस शो में असां सां गॾु असांजी अॼु को होस्ट बि असां सां गॾु मौजूदु आहे। उनजो तारीफ़ कराईंदा हलूं। सुमेरा नाज़ असां सां गॾु मौजूदु आहे। सुमेरा, तव्हांखे असां भलीकार कयूं था, तव्हां कीअं था फील कयो अॼु असांजे पब्लिक चॉइस जे हिन सेट ते आयो? तमामु घणी ख़ुशी थी रही आहे। ऐं वरी गॾोगॾु जेके असां जश्न आज़ादीअ जो ख़ूबसूरत ॾियारो मल्हायूं पिया, उन जा त वरी रंग ई अञा ॿिया आहिनि। ख़ुशी ऐं जेकी पंहिंजो आज़ादीअ जी ख़ुशी आहे उहा बि असांखे हिकिड़ो वधीक अहसासु ॾियारे थी। पर उन सां गॾोगॾु सुमेरा तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जीअं पहिरीं अगस्त शुरू थी त असां वटि पूरे पाकिस्तान में असां सेलिब्रेशन, हिन दफ़े जेका सेलिब्रेशन असांजी आहे उहा अञा वधीक बहितर आहे, अञा वधीक हिकु क़दम अॻिते। उहो ईअं त मार्का आहे हक़ जेका असां जी जेका कामयाबी थी, उन कामयाबी खे वठी करे पहिरीं अगस्त खां वठी वेंदे 14 अगस्त ताईं असां कंटिन्यूसली इन अगस्त खे असां सेलिब्रेट कयूं था। सो इन मार्का हक़ जे इन प्लेटफॉर्म ऐं इन 14 अगस्त इन प्लेटफॉर्म में पब्लिक चॉइस शो ऐं मेहरान टीवी जे हिन ख़ूबसूरत रंगारंग हिकिड़े स्टूडियो में जो मुश्ताक तव्हां सां गॾु मौजूदु ऐं सुमेरा नाज़ मूं सां गॾु मौजूदु आहे। ऐं पाण हिन वक़्तु हिकिड़ो ख़ूबसूरत हिकिड़ो नगुमो आहे ऐं मासूम वली जो आवाज़ ऐं अंदाज़ आहे ऐं मिली नगुमो आहे। पाण हिन प्रोग्राम जी स्टार्टिंग रखूं था, वापसि ईंदासीं ऐं वटि वठंदासीं फ़ोन कॉल। अचो त ॾिसूं था ही मिली नगुमो। जी नाज़रीन, तव्हांखे असां ॿीहर भलीकार चऊं था पब्लिक चॉइस शो में। ऐं हिन वक़्तु मास्टर वली जो आवाज़ ऐं अंदाज़ तमामु सुठो हिकिड़ो मिली नगुमो पंहिंजे शो में शामिलु रखियोसीं। सुमेरा, ॾिसो केॾो ख़ूबसूरत अंदाज़ हुयो मास्टर वली जो ऐं तव्हां असांजे हिन शो में शामिलु रखियोसीं। ऐं हिन वक़्तु कॉल बि असां सां गॾु मौजूदु आहे, कॉलर असां सां गॾु मौजूदु आहिनि, हिन प्रोग्राम में असां सां शामिलु थींदा आहिनि। ऐं ॾिसूं था असां सां गॾु केरु मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम। साईं, केरु पिया ॻाल्हायो, किथां? तव्हांखे असां भलीकार चऊं था, कीअं था शामिलु थियो अॼु असांजे हिन 14 अगस्त जे हिन ख़ूबसूरत रंगारंगी प्रोग्राम में ऐं पब्लिक चॉइस जे हिन सेट ते? साईं, प्रोग्राम तमामु बहितरीनु ऐं समूरे पाकिस्तान वारनि खे मुंहिंजे तरफ़ां 14 अगस्त मुबारक हुजे। तव्हां सभिनी खे मुबारक हुजनि, तव्हांखे मुबारक हुजनि। ऐं कहिड़ो कहिड़ो तव्हां ॿुधणु चाहींदा, कंहिंखे डेडिकेट कंदा? मुमताज़ मौलाई ॿुधणु चाहींदासीं ऐं असां डेडिकेट कंदासीं समूरे पाकिस्तान वारनि। ठीकु आहे, ठीकु आहे, ठीकु आहे, वॾी महिरबानी। तव्हां असांजे हिन शो में शामिलु रहिया ऐं पब्लिक चॉइस शो आहे। ऐं सुमेरा, तव्हां ॾिठो त असांजा जेके माण्हू आहिनि, असांजो जेको आवाम आहे, उहो केतिरो हिन इवेंट खे केॾो इंजॉय करे थो न। ऐं पाण नंढपण जी जॾहिं ॻाल्हि कयूं था त जॾहिं स्कूल में पढ़ंदा हुआसीं त उहे हिकिड़ी फीलिंग्स आहिनि पंहिंजी जॻह। बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं ईअं बि आहे त जेको जो असां मतिलबु आज़ादीअ वारो ॾियारो जेके मल्हायूं था, इन सां असांजा जेके अहसास हूंदा आहिनि इहे हिकिड़ो आज़ादी असांजे फील कंदा आहियूं त जेकी बि असां जेके रंग ऐं ख़ुशियूं उहे अञा वधीक वणंदियूं आहिनि ऐं ख़ूबसूरत लॻंदियूं आहिनि। बिल्कुलु। ऐं अॼु जो ख़ासि करे जेको हीउ 14 अगस्त, पहिरीं अगस्त खां वठी 14 अगस्त ताईं ते मार्का हक़ जे हिन ते हिन कॉलर असां सां गॾु मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं, केरु पिया ॻाल्हायो, किथां? शिकारपुर को मोहम्मद अली ख़ाड़ भाई। शिकारपुर मां। ख़ाड़ साहब, तव्हांखे असां भलीकार चऊं था ऐं तव्हां अॼु असांजे हिन शो में शामिलु रहिया आहियो। ऐं अॼु जे हिन प्रोग्राम जे मुतालिक़ कीअं था तव्हांखे फील था, कीअं था कयो तव्हां जेके पब्लिक चॉइस? ऐं ख़ासि करे हीउ जेको 14 अगस्त वारो सिलसिलो आहे, मार्का हक़ जो हिकिड़ो पाण इवेंट खणी पाण हलूं पिया, तव्हांजी फीलिंग्स कीअं आहिनि जिते ख़ूबसूरत हिकिड़ा रंग हुजनि, चंड सितारो हुजे? हा साईं, चंड सितारो आहे, अॼु ईद जो ॾींहुं आहे। ईअं सम्झो असांजी ईदुनि खां वधीक, हा न साईं? जी साईं, ख़ुशियुनि जो ॾींहुं आहे। ठीकु आहे सर, बिल्कुलु साईं, ठीकु आहे सर, ठीकु आहे। तव्हां वॾी महिरबानी, तव्हां असांजे शो में शामिलु रहियो। ऐं सुमेरा, हीउ ॾिसो न, ऐं शिकारपुर मां जा आहिनि असांखे कौर साहब असांखे कॉलर कंदा आहिनि त हिकिड़ी मुख़्तलिफ़ माण्हुनि जूं हिकिड़ियूं फीलिंग्स आहिनि जेके तव्हां असां सां शेयर कंदा। हिन प्रोग्राम जी इहा वॾी हिकिड़ी ख़ूबसूरत हिकिड़ी हूंदी आहे त असांखे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां जा ऐं पाकिस्तान जे दुनिया जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां जा साईं कॉल कंदा आहिनि
ऐं उहा हिकिड़ी मोहबतनि वारो जेको सिलसिलो आहे उहो असांजे हिन चंड सितारो पाकिस्तान ऐं असांजी 14 अगस्त खे वठी करे अॼु पाण हिन शो खे कंटिन्यू कयूं पिया ठीकु आहे अच्छा तव्हां कीअं था अॼु असांजे हिन सेट खे तव्हां कीअं था फील कयो तमामु ख़ूबसूरत तव्हां पंहिंजा कमेंट्स ॾियो जी जी बिल्कुलु तमामु ख़ूबसूरत सेट आहे ऐं ॾिठो वञे त जेकी बि हिन में रंग आहिनि उहे असांजे पाकिस्तान जा रंग आहिनि ऐं जीअं त अॼु पंहिंजो जेकी असांजे पाकिस्तान ते हुनजी आज़ादीअ ते ॻाल्हायूं पिया त इहो तमामु वॾी तव्हांखे कपिड़ा माशाल्लाह तमामु सुठा दुपटो ॾाढो ज़बरदस्त ग्रीन कलर जो ऐं वाइट ठीकु आहे अच्छा तव्हां पंहिंजो अॼु कहिड़ो काशे गुनगुनाईंदा तव्हां जी मां उहा ॻाल्हि ॿुधायां थी तव्हांखे पहिरियां त जीअं त अॼु पूरे मुल्क में हिकिड़ो ख़ूबसूरत तक़रीबियूं आहिनि ऐं आज़ादीअ जा ॾियार जेको मल्हाए रहिया आहियूं तमामु घणो हिकिड़ो ख़ुशी वारो ॾियारो आहे कॉलर असां सां गॾु आहिनि जी कॉल वठूं था पोइ तव्हांजे ख़ूबसूरत आवाज़ में असां ॿुधंदासीं जी नाज़रीन वक़्तु ॾिसूं था त असां सां गॾु केरु मौजूदु आहिनि अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम साईं केरु पिया ॻाल्हायो किथां आचार्य गिटी सखर को हबीबुल्ला लाखो हबीबुल्ला लाखो साहब तव्हां असांखे सखर मंझां कॉल कंदा आहियो अॼु जे हिन प्रोग्राम जे मुताबिक़ तव्हां छा चवंदो 14 अगस्त 14 अगस्त जश्न आज़ादी जो सुभाणे ॾींहुं आहे बिल्कुलु असां सभिनी यानी की ॿुधंदड़नि खे जश्न आज़ादी मुबारक हुजे सभिनी खे मुबारक तव्हां सभिनी जे तरफ़ां जी ठीकु आहे साईं वॾी महिरबानी साईं वॾी महिरबानी तव्हां असांजे हिन शो में शामिल रहिया जी सुबेरा तव्हां ॿुधायो तव्हां असांखे कहिड़ो छा असांखे असांजे लिस्टर्स खे व्यूअर्स खे हिन ख़ुशीअ जे लबनि जी बिल्कुलु जीअं त ख़ुशी जो मौक़ो आहे आज़ादीअ जो हिकिड़ो ॾियारो असां सेलिब्रेट करे रहिया आहियूं ऐं इन ते मां ॿ लाइनियूं सिर्फ़ु हिकिड़ो ख़ुशी में जेकी गुनगुनाईंदमि जीवे 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 पाकिस्तान 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 जीवे पाकिस्तान 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 जीवे पाकिस्तान जीवे 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 पाकिस्तान 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 जीवे पाकिस्तान 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 जीवे पाकिस्तान तमामु सुठो ऐं हीअ जॾहिं मिली नगमो ॿुधूं था त उहो वाकई उहो पंहिंजो फीलिंग्स अचनि थियूं असांखे आज़ादीअ वारी जी बिल्कुलु हिकिड़ो दीपा सर जो हिकिड़ो मिली नगमो आहे ॾाढो हिकिड़ो ख़ूबसूरत अंदाज़ सां जेकॾहिं ॻायो असां चाहियूं था त तव्हां सभु गॾिजी करे असांजा जेके व्यूअर्स आहिनि ऐं गॾिजी करे ॿुधूं अचो त ॾिसूं था हीअ मिली नगमो बहितरीनु हिकिड़ो आवाज़ ऐं अंदाज़ पंहिंजे हिन शो में शामिलु रखियोसीं ऐं सुबेरा तव्हां अंदाज़ो करे सघो था त जॾहिं पाण मिली नगमा ॿुधूं था ऐं पाण ख़ासि करे जॾहिं अगस्त जो महीनो अचे थो जून जुलाई अगस्त जॾहिं पाण अचे थो त हिकिड़ी अजीब क़िस्म जी हिकिड़ी फीलिंग्स थियनि थियूं ॾाढो हिकिड़ो ख़ूबसूरत हिकिड़ा यादगार हिकिड़ा लम्हा थियनि था त न असीं हिते झंडा खणी ऐं पाण सिंगारियूं बि पिया स्कूलनि में बि घरनि में बि सिसु रखूं पिया ऐं ख़ासि जेके मिली नगमा आहिनि उन्हनि मां जा तव्हां मैडम नूरजहां हुजे या ॿिया जेके बि असांजा जेके आहिनि सिंगर आहिनि उन्हनि खे ॾिसूं था ॿुधूं था त दिलि ख़ुशि थी वञे बागोबार थी ऐं हिकिड़ो असांजे जेको मोहबत थी पैदा थिए असांजे पंहिंजे वतन जे लाइ पाकिस्तान जे लाइ जज़्बो उहो बि हिकिड़ो ख़ूबसूरत जज़्बो अच्छा हिकु कॉलर असां सां गॾु मौजूदु आहिनि अस्सलाम वालेकुम साईं वालेकुम सलाम साईं साईं केरु पिया ॻाल्हायो किथां हाजी खान साईं कोश ॻाल्हायो सादिका बादशाह खां सादिका बादशाह खां तव्हांखे असां भलीका चऊं था ऐं तव्हां अॼु असांखे तव्हां कॉल कई आहे असांजे हिन शो में तव्हां शामिलु रहिया आहियो ऐं 14 अगस्त जो हिकिड़ो ख़ूबसूरत हिकिड़ो प्रोग्राम आहे पब्लिक चॉइस ऐं सुमेरा मूंसां गॾु मौजूदु आहे मुश्ताक तव्हां सां गॾु मौजूदु आहे ऐं कीअं था तव्हां शामिलु थियो पंहिंजा कमेंट्स ॾींदा असां साईं वॾा ख़ुशि आहियूं दुआ कंदा तव्हांजा जेका दोस्त आहिनि तरफ़दार सभु ख़ुशि रहनि वॾी महिरबानी साईं वॾी महिरबानी ऐं 14 अगस्त जे ख़ुशियुनि में तव्हां शामिलु थियो जी साईं असां कलाम ॿुधाईसीं 14 अगस्त जे बारे में डेडिकेट कंदासीं तव्हांखे ॿुधाईंदासीं तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदासीं जुमा खान टिकटॉकर खे डेडिकेट कंदासीं साईं मुंहिंजा हा साईं के मोहम्मद नदीम उस्ताद खे वज़ीर खान ठीकु आहे तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांजे हिन शो में शामिलु रहिया
पब्लिक चॉइस आहे ऐं सुमेरा नाज़ तव्हां बि असांजे शो में शामिलु आहियो त मुख़्तलिफ़ हिकिड़ा माण्हू जेके आहिनि सादिकाबाद मां तव्हां असांखे कॉल कई दोस्त त ॻाल्हि पे कईसीं त मिली न मां जॾहिं पाण ॿुधो तव्हां ॻाल्हि कई त जज़्बो हिकिड़ो वधे थो जी जी बिल्कुलु ऐं ईअं फीलिंग्स आहिनि जो तव्हां हीअं कहिड़ो असांखे तव्हां गुनगुनाईंदा आहियो जी मां थोरो ई पाकिस्तानी बिल्कुलु अॼु हिनखे टच कंदा आहियूं जॾहिं टच कंदा आहियूं या हुन में पाकिस्तान जो जॾहिं नालो ईंदो आहे त असांखे हिकिड़ो दिली जज़्बो हिकिड़ी दिली ख़ुशी महसूसु थींदी आहे त थोरी हिकिड़ियूं ॿ लाइनूं आहिनि उहे मां ॿुधाईंदी तव्हांखे मेहंदी हसन जो आहे मेहंदी हसन साहब जन ॻायो जी हा ई वतन प्यारे वतन पाक वतन ए मेरे प्यारे वतन ए वतन प्यारे वतन पाक वतन ए मेरे प्यारे वतन ए वतन प्यारे वतन वाह 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 बेहतरीन अंदाज़ है तव्हां माशाल्लाह सुठी हुनखे कोशिश कई तव्हां जी बिल्कुलु बसि जेतिरो आहे बिल्कुलु तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांजे हिन शो में शामिलु रहिया आहियो हिन वक़्तु हिकिड़ो कलाम आहे पंहिंजे शो में शामिलु रखूं था ऐं वरी वापसि ईंदासीं ऐं कचहरी जो सिलसिलो ऐं फ़ोन कॉल जे सिलसिले खे कंटिन्यू कंदासीं अचो ॾिसूं था ही कलाम बेहतरीन आवाज़ अंदाज़ पब्लिक चॉइस शो में ख़ूबसूरत हिकिड़ा आवाज़ अंदाज़ जेका असां सां गॾु स्टूडियो मौजूदु आहिनि ऐं सुमेरा नाज़ असां सां गॾु मौजूदु आहे ऐं गुफ़्तगू सिलसिलो जारी आहे सुमेरा नाज़ जेके मुख़्तलिफ़ कॉलर्स आहिनि उहे बि असां सां शामिलु थियनि था ऐं हिन ख़ूबसूरत हिकिड़े मार्का हक़ जे हिन प्रोग्राम में 14 अगस्त जे हिन इवेंट में अॼु तव्हां असां सभु गॾु मौजूदु आहियूं त सुमेरा तव्हां खां इहो पुछंदासीं त तव्हां हिकिड़ो माना एज़ ए होस्ट वरी हुन सां गॾो गॾु सिंगिंग त ही ॿ शयुनि खे कीअं तव्हां खणी थी हलो होस्ट कीअं आया तव्हां कीअं शौक़ु पैदा थियो ऐं तव्हांजो असल में ॻाइण जो ऐं मतिलबु सिंगिंग करण जो त मूंखे नंढपण खां ई शौक़ु हुयो छो जो अक्सर करे मां टीवी ते अञा मतिलबु सैटेलाइट जो दौरु न हुयो सोशल मीडिया जो बि दौरु न हुयो जॾहिं असां पाण PTV हिकिड़ो ॾिसंदासीं उन टाइम खां मूंखे हिकिड़ो शौक़ु हुयो जी जी बिल्कुलु त उन टाइम खां मूंखे शौक़ु त हुयो ॻाइण जो पर वरी जॾहिं मां हिते आयमि तक़रीबन हैदराबाद में जीअं आयमि त मेरान TV उन टाइम ते स्टार्ट थियो हुयो ऐं मां चयो हलो भला ठीकु आहे ऐं फस्ट टाइम जॾहिं हिते आई हुअमि त मुंहिंजे ख्याल में सिंगिंग जे लाइ आई हुयमि अच्छा जी जी अच्छा हिकिड़े कॉल वठूं था पोइ हिन ॻाल्हि खे कंटिन्यू कयूं था ऐं उन खां पोइ वरी पाण जी नाज़रीन हिन वक़्तु ॾिसूं था त असां सां गॾु केरु मौजूदु आहिनि अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम रहमतुल्लाहि वबरकातुहू साईं केरु पिया ॻाल्हायो किथां हलो अस्सलाम वालेकुम साईं तव्हांजी कॉल थी डिस्कनेक्ट अच्छा जीअं तव्हां हिते मेहरान TV ते आया त तव्हां एज़ ए सिंगिंग जे लाइ आई ठीकु आहे ऐं उहो ॾींहुं तव्हांखे यादि हूंदो त तव्हां अच्छा पोइ रिकॉर्डिंग थी तव्हांजी न असल में उन टाइम मुंहिंजे ख्याल में कोई ऑडिशन्स वग़ैरह हलिया पिए उन दौर में त मां बि जी बिल्कुलु त उन टाइम में आयमि मां ऑडिशन ॾिनो पर मुंहिंजे ख्याल में वरी उहे विच में ई ख़तमु थी विया हुआ ऑडिशन त पोइ वरी कंप्लीट उहो प्रोग्राम न थी सघियो शायदि पोइ उन खां पोइ इहो आहे त मां वरी चयो हलो भला ठीकु आहे उन टाइम ते भला पंहिंजो सिंगिंग में न त वरी ॿिए किथे मतिलबु माण्हू थोरो ट्राई कजे पोइ वरी ईअं करे आऊं थोरो अची वियमि होस्टिंग जे तरफ़ छो जो होस्टिंग जो बि थोरो घणो शौक़ु हुयो दिलि में मूंखे तॾहिं जी ॻाल्हि आहे ऐं पोइ तव्हां सिंगिंग बि कंटिन्यू कंदा आहियो ऐं होस्टिंग बि कंटिन्यू जी हा बिल्कुलु अच्छा ॻाइण में तव्हांखे केरु तव्हांखे अटेंड करे थो हिकिड़ो सिंगर थींदो आहे भई मुंहिंजो ई मनपसंदि मैडम ऑफ द परवीन मैडम ऑफ हा मुंहिंजी रोहानी हिकिड़ो मतिलबु जीअं उस्ताद चइजे मैडम ऑफ द परवीन मैडम ऑफ द परवीन खे तव्हां नंढपण खां वठी ॿुधो था उनजो कहिड़ो कलाम जेके तव्हांखे मैडम ऑफ द परवीन जा त तव्हां हुजे ज़हन में जी हा मैडम ऑफ द परवीन जो हिकिड़ो ख़ूबसूरत गीत आहे जेको मूंखे अक्सर यादि हूंदो आहे या गुनगुनाईंदी आहियां असां डेडिकेट कंदासीं सॼा जेके असांजा लिसनर्स आहिनि व्यूअर्स आहिनि सभिनी जी तकलीफ़ हिजर दे गई राहत कभी कभी तकलीफ़ हिजर दे गई राहत कभी कभी बदला है यूं भी रंग मोहब्बत कभी कभी तकलीफ हिजर दे गई राहत कभी कभी
तमामु सुठो अच्छा हिन वक़्तु हिकिड़ो मिल नगमो बि आहे जी, पंहिंजे व्यूअर्स खे ऐं पंहिंजे पाण गॾिजी करे ॿुधंदासीं ऐं वरी वापसि ईंदासीं ईअं तव्हांजे ख़ूबसूरत अंदाज़ में जीअं तव्हां मैडम आबदा जो ॿुधायो या उन खां अलावा ॿिया मिली नगमा तव्हां खां ॿुधणा आहिनि ठीकु आहे न अचो त ॾिसूं था ही मिली नगमो ख़ूबसूरत आवाज़ अंदाज़ ख़ूबसूरत कॉलर्स ऐं उन सां गॾु गॾु ख़ूबसूरत हिकिड़ो सेट ऐं पब्लिक चॉइस जो ऐं असां सां गॾु मौजूदु सुमेरा नाज़ असां तव्हांखे ॿुधाईंदा त असांजा कॉलर केरु गॾु मौजूदु आहिनि अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम साईं गुलज़ार चकना पुराणे चक्र मां साईं तव्हांखे असां वरी का चवंदा तव्हां ठीकु आहियो साईं जशन आज़ाद मुबारक हुजनि साईं तव्हांखे बि खोड़ सारियूं मुबारक हुजनि तव्हांजी सॼी ख़ानदान फैमिली खे तव्हां दोस्तनि रूमनाला जो कलाम ॿुधायो साईं तालबो शायदि सर बिल्कुलु तव्हांखे ॿुधाईंदासीं ऐं तव्हांजा लख तो कंहिंखे डेडिकेट कंदा सर साईं मुंहिंजो दोस्त अथव कराची में रोशन आगरो ऐं ॿियो वठो आहे महताब अली मीरान ठीकु आहे सर तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांजे हिन शो में शामिल रहिया ऐं तव्हां ॾिसो त माण्हुनि जी मोहबतूं ऐं माण्हुनि जी टेस्ट ॾिसो मैडम रूना लीला जो आवाज़ु हुजे मैडम आबदा जो आवाज़ु हुजे असांजा जेके व्यूअर्स ऐं असांजा जेके लिसनर्स आहिनि उहे कीअं उन्हनि खे अटैच कंदा उन में अंदाज़ो थिए थो त असांजा जेके व्यूअर्स आहिनि उहे कहिड़ी लेवल ते मेरान टीवी उन जा ठाहिया हा बिल्कुलु मेरान टीवी हिकिड़ो अहिड़ो प्लेटफॉर्म आहे जंहिंखे जेकी बि असांजा सिंगर्स आया आहिनि उहे हिकु त कंहिं मक़ाम ते पहुता आहिनि ऐं जेकी शयूं मेरान टीवी ते सेरा हुजनि या लाॾा हुजनि मां उहे बि प्रोग्राम करे आई आहियां त अञा बि हा जारी आहिनि त तमामु हिकिड़ो ख़ूबसूरत माना लाॾनि ऐं सेरनि ते बि जी मां प्रोग्राम कयो आहे त ख़ूबसूरत हिकिड़ो प्लेटफॉर्म आहे जेके मतिलबु हिते नवां फनकार असांजा अचनि था उन्हनि खे वधि में वधि प्रमोशन मिले थी माण्हुनि खे हिमत हौसलो मिले थो हा न ऐं उन सां गॾोगॾु माण्हुनि खे सिख्या मिले थी सिख्या बि मिले एज़ ए होस्ट हुजऊं या ही ईअं सम्झो त ही हिकिड़ी अकेडमी बि आहे अच्छा हिते मां जॾहिं मेरान टीवी ते पंहिंजो मुश्ताक आयमि त तक़रीबन जेकी मुंहिंजी वधि में वधि पंहिंजो हेल्प कई सर मुर्तज़ा मजबूर बहितरीन हिकिड़ी तबियत जा मालिक इन जो नालो न खणजे त मज़ो न अचे जॾहिं बि हर प्रोग्राम में असां सां गॾु मौजूदु जी बिल्कुलु बि नालो खणणु लाज़मी हूंदो आहे इक़बाल साहब हा ईअं ई आहे बिल्कुलु त हिकिड़ो ख़ूबसूरत मतिलबु उन्हनि असांजे लाइ अहसास आहिनि असांजे दिलि में उन्हनि जे लाइ तमामु घणी इज़त आहे छो जो उन्हनि ई असांखे हिन मक़ाम ते पहुचायो ऐं मां त चवंदमि त उहे असांजा उस्ताद बि आहिनि जी हा ऐं उन सां गॾोगॾु जेको असांजा रूह रियाणा आहिनि जॾहिं पाण इदारनि जी ॻाल्हि कयूं था त उन मुल्क जी ॻाल्हि थी वञे उन्हनि इदारनि खे वरी अॼु डेडिकेशन ॾियूं था असां उन सॼे मुल्क खे डेडिकेशन कयूं था त साईं गुलाम नबी मोराई साहिब सां असांजी जेके कचरियूं थियूं मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि ते भई प्रोग्रामनि खे कीअं वठी हलिजे कहिड़े नमूने सां त हिकिड़ी टीम वर्क थिए थी असांजे हिकिड़े कैमरामैन खां वठी मेकअपमैन खां वठी वेंदे मथिनि ताईं टीम हिकिड़ो थिए थो ऐं ईअं ई वरी सुमेरा तव्हां ॾिसंदव त तव्हां असांजी जेका जीअं तव्हां सिंगिंग जी तव्हां ॻाल्हि कई त हिते आयासीं त मेरान टीवी ते तव्हांखे मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म ऐं जितां तव्हां सिखिया हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम आहे ऐं हिन कलाम ते हलंदासीं पाण गॾिजी कलाम ॿुधंदासीं वापसि ईंदासीं वरी वठंदासीं फ़ोन कॉल्स अचो ॾिसूं था हीउ कलाम बहितरीन आवाज़ बहितरीन ख़ूबसूरत असांजा जेके कॉलर्स आहिनि उहे बि असां सां शामिल थियनि था ऐं असां सां गॾु ख़ूबसूरत आवाज़ बि असां सां गॾु मौजूदु आहे ऐं आवाज़ सां हिकिड़ी सुठी सिंगर ऐं हुन सां गॾु गॾु असांजे होस्ट ऐं पाकिस्तान ज़िंदाबाद मार्का हक़ ज़िंदाबाद ऐं मेरान टीवी जे प्लेटफॉर्म ते सभिनी खे असां वेलकम कयूं था अच्छा सुमेरा पाण ॻाल्हि पे कईसीं सिंगिंग जी ॻाल्हि पे कईसीं होस्ट जी ॻाल्हि होस्टिंग जी ॻाल्हि कईसीं त जेके लाॾा आहिनि जेके असांजो कल्चर आहे असांजी सिंध जो कल्चर आहे या असांजो जेके बि तहज़ीबूं आहिनि जेके बि इलाइक़ा या मुल्क चइजनि ख़ासि करे असांजो जेको पाकिस्तान आहे उन में जॾहिं मिली नगमनि सां गॾोगॾु वरी जेके लाॾा थियनि था उन में हर लाॾे में दुआ आहे ऐं उन ते पाण ॻाल्हाईंदा पहिरियों कॉलर आहे असां सां गॾु मौजूदु उन सां पाण ॻाल्हायूं था अस्सलाम वालेकुम साईं केरु पिया ॻाल्हायो किथां सर तव्हांखे असां भली का चऊं था तव्हांखे 14 अगस्त जूं खोड़ सारियूं मुबारक हुजनि तव्हांखे बि मुबारक हुजनि ख़ुशि रखे सदाई आबाद हुजे टीम खे सॼी खे मुबारक हुजनि महिरबानी साईं पाकिस्तान खे मुबारक हुजनि सभिनी खे मुबारक सर सभिनी खे मुबारक ख़ुशि रखे उस्ताद वहीद अलीअ को कलाम ॿुधायो असांखे
सर तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदासीं ऐं कंहिंजे नाम कंदा सर? मोहम्मद पना अमीर जद आशिक चांडियो। ठीकु आहे ठीकु आहे तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांजे शो में शामिल रहिया ऐं पाण ॻाल्हि वरी पाण कंटिन्यू कंदासीं त जेको असांजो मुल्क आहे ॾाढो हिकिड़ो ख़ूबसूरत हुनजा रंग आहिनि, असांजा जेके सूबा आहिनि, हर सूबे में मुख़्तलिफ़ जेके ॿोलियूं आहिनि उन्हनि जा पंहिंजा लाॾा थियनि था, हर लाॾे में का न का दुआ आहे। त हीउ जेको तव्हां प्रोग्राम कयो मेहरान टीवी ते ॾाढो हिकिड़ो कामयाबु प्रोग्राम हुयो, त इन जो तव्हांखे एक्सपीरियंस कीअं लॻो? तव्हांखे तमामु ख़ूबसूरत प्रोग्राम हुयो ऐं मूंखे तमामु घणो उहो प्रोग्राम कंदे मज़ो बि आयो ऐं सुठो बि लॻो। पोइ इन करे जो जेकी सेरा आहिनि ऐं लाॾा लोक गीत बि हुया उन में, त उहे जॾहिं असां जी बिल्कुलु या ॾिसंदा हुआसीं असां त असांखे सुठी पंहिंजो फीडबैक मिलंदी हुई। उहो इन करे जो असांजो कल्चर आहे इहो, ऐं जेकी बि असांजियूं शादियूं आहिनि, कई बि मतिलबु तकरीबूं आहिनि, उन्हनि में लाॾा असां ॻाया बि वेंदा आहिनि ऐं असां ॿुधंदा बि आहियूं शौक़ सां। त उहो हिकिड़ो जेको माहौल हूंदो आहे उहो सभ खां पहिरियां असां मेहरान टीवी ते ॾिठोसीं ऐं लाॾा जेकी स्टार्ट उहे थिया ई मेहरान टीवी तां शुरू। जी जी बिल्कुलु, सिंधी चैनल हिकिड़ो मेहरान टीवी पहिरियों वाहिद चैनल आहे जेको सेरा लाॾा ऐं लोक गीत आहे त उहो पुराणा जेकी बि हुया उहे मतिलबु हा खणी हलियो अॻियां। त मुंहिंजे ख्याल में त इहो तमामु हिकिड़ो ख़ूबसूरत ॻाल्हि आहे त सेरा ऐं लाॾा जेको असांजो कल्चर आहे उन्हनि जो प्रोग्राम। अच्छा, वापसि वरी असां हुन ॻाल्हि ते था अचूं त जेका राग जी राणी जेकी आहे उहा आबदा परवीन खे असां चवंदा आहियूं, त मैडम जे आवाज़ में जीअं तव्हां अॻ में बि हिकिड़ो सुठो हिकिड़ो उर्दू गज़ल तव्हां ॿुधायो, अहिड़ो ॿियो अहिड़ो को तव्हां असांखे असांजे व्यूअर्स खे डेडिकेशन्स ॾियो असांखे को सुठो को मैडम जे ॿ ॿोल? जी जी, हिकिड़ो आबदा परवीन जो ख़ूबसूरत सॉन्ग आहे, वही उम्र गुज़री खूब अताऊं कंदे कंदे, वही उम्र गुज़री खूब अताऊं कंदे कंदे, वही उम्र गुज़री खूब अताऊं कंदे कंदे। रेडियो पाकिस्तान ऐं PTV ते रेडियो पाकिस्तान तमामु घणो जेको आहे हुनखे प्रमोशन मिलियूं ऐं हिन वक़्तु जेको आहे न पाण मैडम आबदा परवीन जे आवाज़ ऐं अंदाज़ में पाण कलाम पंहिंजे शो में शामिलु रखूं था ऐं वापसि ईंदासीं, वरी वठंदासीं तव्हांजो फ़ोन कॉल्स ऐं कंदासीं कचरियूं। अचो ॾिसूं था ही कलाम। ख़ूबसूरत आवाज़ अंदाज़ ऐं बहितरीन हिकिड़ा कॉलर्स असां वटि शामिलु था थियनि, ख़ूबसूरत आवाज़ ऐं अंदाज़ में बि असां तव्हां खां ॿुधूं पिया ऐं हिन वक़्तु जेके रंग आहिनि असांजा मार्का हक़ जे हिन प्रोग्राम में हिन प्लेटफॉर्म तां 14 अगस्त जेका इवेंट आहे, जॾहिं पाण ॻाल्हि कयूं था त जशन आज़ादी मुबारक जॾहिं ॻाल्हि कयूं था त दिलि बाग़ोबार थी वञे हली, ऐं ईअं ई असांजी जेका मेहरान टीवी आहे हर दफ़े जेके बि इवेंट्स थियनि था त उन में हिकदमि अञा अॻिते हूंदा आहियूं असां। त ईअं तव्हां असांखे अॼु कहिड़ो जेको आहे सो थोरो थल विसरो, छो जो पाकिस्तान जा खोड़ सारा मिली नगमा अहिड़ा ई आहिनि जेकी असां ॿुधूं था खणी थल असां ॻायूं या हुन में पाकिस्तान जो नालो थो अचे त दिलि खे ख़ुशी थिए। पर सुम्हिया पाण हिकिड़ी कॉलर असां वठूं, पोइ वरी वापसि तव्हां खां असां ॿुधंदासीं। नाज़रीन, हिन वक़्तु ॾिसूं था त असां सां गॾु केरु मौजूदु, किथां असांखे कॉल कई अथनि? अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं, तव्हांखे असां मलिकार चऊं था, पंहिंजो तारीफ़ कराईंदा। मेहरबानी ॻोठ अलाहज़ाद खान बोज़दार खां गुल मोहम्मद खान बोज़दार तव्हां सां मुखातिब आहियां। वॾी महिरबानी, वॾी महिरबानी। जशन आज़ादी तव्हांखे मुबारक हुजे साईं। साईं ख़ैर मुबारक हुजे, तव्हांखे बि जशन आज़ादी मुबारक हुजे, पूरी पाकिस्तान खे ऐं जशन आज़ादी मुबारकबाद पेश करियां थो। वॾी महिरबानी, वॾी महिरबानी। तव्हांजा लख थोरा, तव्हां असांजे शो में शामिलु रहिया। ठीकु आहे साईं, वॾी महिरबानी। अच्छा, हीअ ॾिसो न, माण्हुनि जी हिकिड़ी मोहबत आहे ऐं कॉल करे ऐं पंहिंजो विशिस ॾियनि था। अच्छा, ॻाल्हि कंदासीं पाण, उतां ई ॻाल्हि कंदासीं त मिली नगमे में पाण ॻाल्हि कईसीं। जी हा, त पाकिस्तान जो नालो अचे थो त ख़ुशी तव्हां हींअर तव्हां असांखे छा था ॿुधायो? गुनगुनाए थी ॿुधायां तव्हांखे, बल्कि मूंसां गॾु तव्हां बि गुनगुनाईंदा अथव। मुंहिंजो एक्सपीरियंस रहियो कोन्हे, तव्हां बिल्कुलु जेको आउं मिली नगमो हींअर चवंदमि उहो मुंहिंजे ख्याल में त हर कंहिंखे ॿारनि खे वॾनि खे। अच्छा, वरी कॉल अची आहे असां कॉल अची आहे। जी नाज़रीन, वरी ॾिसूं था त असां सां गॾु केरु मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम।
साईं केरु पिया ॻाल्हायो किथां? दरगाह सखी जामदातार खां हाफ़िज़ परवेज़ अली थी वञो। हाफ़िज़ साहब तव्हांखे असां मलिका चवंदा तव्हांखे जश्न आज़ादी जूं खोड़ सारियूं वाधायूं हुजनि। ख़ैर मुबारक अल्लाह ताला पूरे मुल्क खे सलामत रखे ऐं मेहरान टीम खे सलामत रखे ऐं असां दुआ कंदड़ पाक साईं मुल्क खे ॾींहं क़यामत ताईं आबाद रखे। आमीन आमीन आमीन। तव्हांजी वॾी महिरबानी हाफ़िज़ साहब, तव्हां असांजे शो में शामिल रहिया। थैंक यू लख थोरा। जी हाँ जी तव्हां बि थोरो साथ ॾींदा। बिल्कुलु तव्हांखे साथ ॾींदासीं, कोशिशि कंदासीं। जी दिल दिल पाकिस्तान जान जान पाकिस्तान दिल दिल पाकिस्तान जान जान पाकिस्तान दिल दिल पाकिस्तान जान जान पाकिस्तान दिल दिल पाकिस्तान जान जान पाकिस्तान। ऐसी जमीन और आसमां इनके सिवा जाना कहाँ बढ़ती रहे ये रोशनी चलता रहे ये कारवां दिल दिल पाकिस्तान जान जान पाकिस्तान दिल दिल पाकिस्तान जान जान पाकिस्तान। ज़बरदस्त, तमामु सुठो तमामु सुठो। ही जेको मिली नगमा आहिनि त इन्हनि सां ई हिकिड़ो ख़ूबसूरत हिकिड़ो माहौल पैदा थिए थो ऐं यादूं आहिनि ऐं मुख़्तलिफ़ जेका असांजा सिंगर्स आहिनि उन्हनि सभिनीनि खे डेडिकेशन कया ॾिना आहिनि। सो तमामु सुठो लॻो। इहे शयूं हिकिड़ो ॾिसो जेकी बि मिली नगमा आहिनि असां केतिरा बि पुराणा थी वञनि पर वरी जॾहिं बि इहे ॾिहाड़ो ईंदो आहे असांजो हिकिड़ो आज़ादीअ जो ॾिहाड़ो 24 अगस्त ते जॾहिं असां ॿुधंदा आहियूं या वरी ॻाईंदा आहियूं त वरी हिकिड़ो ईअं माना नओं हिकिड़ो जोश जज़्बो असांजे पाकिस्तान में। बिल्कुलु तव्हां सही थी चओ सुमेरा। अच्छा सुमेरा, हिन वक़्तु असांजे शो जो वक़्तु में थो कमु। जी जी बिल्कुलु। का विश ॾियणी हुजे? जश्न आज़ादी सभिनी खे मुबारक आहे। मुबारक हुजे ऐं बसि पंहिंजे पाकिस्तान जो ख़्यालु रखो, पंहिंजे पाकिस्तान जे माण्हुनि जो ख़्यालु रखो ऐं थी सघे त जेतिरो बि त हर कंहिं सां भलाई कयो। हा सुठो सुठो सभिनी सां हा न। ऐं ख़ासि करे अॼोको जेको ॾींहुं आहे इन में पंहिंजे मुल्क जे लाइ पंहिंजे माण्हुनि जे लाइ दुआऊं आहिनि सभिनी लाइ। थैंक यू, तव्हांजी वॾी महिरबानी सुमेरा। तव्हां असांजे शो में शामिल रहिया। सुमेरा नाज़ हिकिड़ी तमामु सुठी असांजी होस्ट बि आहे ऐं तमामु सुठी सिंगर बि असां सां गॾु मौजूदु रही ऐं मार्कायक जे हिन प्लेटफॉर्म ऐं मेहरान टीवी जे हिन प्लेटफॉर्म पब्लिक चॉइस शो ऐं जश्न आज़ादी जूं तव्हांखे खोड़ सारियूं मुबारकूं हुजनि। हिन वक़्तु असांजे शो जो वक़्तु बि थो कंप्लीट थिए ऐं खोड़ सारियूं तव्हांजे लाइ विशिस आहिनि। अलाह साईं तव्हांखे ख़ुशआबाद रखंदो। आख़िर में हिकिड़ो कलाम आहे, मिली नगमो आहे ऐं उस्ताद मोहम्मद यूसुफ जो आवाज़ु मिठड़ो आवाज़ु अंदाज़ तव्हां सभिनी जे नाव कंदासीं। हिन वक़्तु मूंखे यानी मुश्ताक भट्टी ऐं सुमेरा नाज़ खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पब्लिक चॉइस शो में तव्हां सां गॾु मौजूदु मुश्ताक भट्टी। उमेद आहे तव्हां जिथे बि हूंदा ख़ुशियाबाद हूंदा, पंहिंजे दोस्तनि सां मिटनि माइटनि सां हिन ज़िंदगीअ खे भरपूर नमूने सां इंजॉय कंदा हूंदा। ऐं पब्लिक चॉइस जो हिकिड़ो ख़ूबसूरत सेट आहे जेको तव्हां ऐं असां शेयर कयूं पिया था। ॾाढा हिकिड़ा ख़ूबसूरत कलर्स आहिनि ऐं साओ ऐं अछो ऐं चंड सितारो ऐं 14 अगस्त जी पाण जॾहिं ॻाल्हि कयूं था त नंढपण खां वठी हिकिड़ो ख़ूबसूरत हिकिड़ो रोमांस हिकिड़ो अजीब क़िस्म जो हिकिड़ो मज़ेदार क़िस्म जो हिकिड़ो माहौल ठहे थो। पब्लिक चॉइस शो में असां सां गॾु असांजी अॼु को होस्ट बि असां सां गॾु मौजूदु आहे। उनजो तारीफ़ कराईंदा हलूं। सुमेरा नाज़ असां सां गॾु मौजूदु आहे। सुमेरा तव्हांखे असां भलीकार कयूं था, तव्हां कीअं फील कयो अॼु असांजे पब्लिक चॉइस जे हिन सेट ते आयो? तमामु घणी ख़ुशी थी रही आहे ऐं वरी गॾोगॾु जेके असां जश्न आज़ादीअ जो ख़ूबसूरत ॾिहाड़ो मल्हायूं पिया उन जा त वरी रंग ई अञा ॿिया आहिनि। ख़ुशी ऐं जेकी पंहिंजो आज़ादीअ जी ख़ुशी आहे उहा बि असांखे हिकिड़ो वधीक अहसासु ॾियारे थी। पर उन सां गॾोगॾु सुमेरा तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जीअं पहिरीं अगस्त शुरू थी त असां वटि पूरे पाकिस्तान में असां सेलिब्रेशन हिन दफ़े जेका सेलिब्रेशन असांजी आहे उहा अञा वधीक बहितर आहे, अञा वधीक हिकु क़दम अॻिते। उहो ईअं त मार्का हक़ जेका असां जी जेका कामयाबी थी उन कामयाबी खे वठी करे पहिरीं अगस्त खां वठी वेंदे 14 अगस्त ताईं असां कंटिन्यूसली हिन अगस्त खे असां सेलिब्रेट कयूं था। सो हिन मार्का हक़ जे हिन प्लेटफॉर्म ऐं हिन 14 अगस्त हिन प्लेटफॉर्म में पब्लिक चॉइस शो ऐं मेहरान टीवीअ जे
हिन ख़ूबसूरत रंगारंग हिकिड़े स्टूडियो में जो मुश्ताक तव्हां सां गॾु मौजूदु ऐं सुमेरा नाज़ मूं सां गॾु मौजूदु आहे ऐं पाण हिन वक़्तु हिकिड़ो ख़ूबसूरत हिकिड़ो नगुमो आहे ऐं मास्टर वली जो आवाज़ ऐं अंदाज़ आहे ऐं मिली नगुमो आहे पाण हिन प्रोग्राम जी स्टार्टिंग रखूं था वापसि ईंदासीं ऐं अवां जो वठंदासीं फ़ोन कॉल अचो त ॾिसूं था ही मिली नगुमो जिनाज़े तव्हांखे असां ॿीहर वली कार चऊं था पब्लिक चॉइस शो में ऐं हिन वक़्तु मास्टर वली जो आवाज़ ऐं अंदाज़ तमामु सुठो हिकिड़ो मिली नगमो पंहिंजे शो में शामिलु रखियोसीं सुमेरा ॾिसो केॾो ख़ूबसूरत अंदाज़ हुयो मास्टर वली जो ऐं तव्हां असांजे शो में शामिलु रखियोसीं ऐं हिन वक़्तु कॉल बि असां सां गॾु मौजूदु आहे कॉलर असां सां गॾु मौजूदु आहिनि हिन प्रोग्राम में असां सां शामिलु थींदा आहिनि ऐं ॾिसूं था असां सां गॾु केरु मौजूदु आहिनि अस्सलाम वालेकुम साईं केरु पिया ॻाल्हायो किथां तव्हांखे असां वरी कार चऊं था कीअं था शामिलु थियो अॼु असांजे हिन 14 अगस्त जे हिन ख़ूबसूरत रंगारंगी प्रोग्राम में ऐं पब्लिक चॉइस जे हिन सेट ते साईं प्रोग्राम तमामु बहितरीनु ऐं समूरे पाकिस्तान वारनि खे मुंहिंजे तरफ़ां 14 अगस्त मुबारक हुजे तव्हां सभिनी खे मुबारक हुजनि तव्हांखे मुबारक हुजनि ऐं कहिड़ो कहिड़ो तव्हां ॿुधणु चाहींदा कंहिंखे डेडिकेट कंदा ऐं मुमताज़ मौलाई ॿुधणु चाहींदासीं ऐं असां डेडिकेट कंदासीं समूरे पाकिस्तान वारनि खे ठीकु आहे ठीकु आहे ठीकु आहे वॾी महिरबानी तव्हां असांजे हिन शो में शामिलु रहिया ऐं पब्लिक चॉइस शो आहे ऐं सुमेरा तव्हां ॾिठो त असांजा जेके माण्हू आहिनि असांजो जेको आवाम आहे उहो केतिरो हिन इवेंट खे केॾो इंजॉय करे थो न ऐं पाण नंढपण जी जे ॻाल्हि कयूं था त जॾहिं स्कूल में पढ़ंदा हुआसीं त उहे हिकिड़ी फीलिंग्स आहिनि पंहिंजी जॻह बिल्कुलु ईअं ई आहे ऐं ईअं बि आहे त जेको जो असां मतिलबु आज़ादीअ वारो ॾींहुं आहे जेकी मल्हायूं था इन सां असांजा जेके अहसास हूंदा आहिनि इहे हिकिड़ो आज़ादी असांजे फील कंदा आहियूं त जेकी बि असां जेके रंग ऐं ख़ुशियूं उहे अञा वधीक वणंदियूं आहिनि ऐं ख़ूबसूरत लॻंदियूं आहिनि बिल्कुलु ऐं अॼु जो ख़ासि करे जेको हीउ 14 अगस्त 1 अगस्त खां वठी 14 अगस्त ताईं ते मार्काए हक़ जे हिन ते ऐं हिन कॉलर असां सां गॾु मौजूदु आहिनि अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम साईं केरु पिया ॻाल्हायो किथां शिकारपुर को मोहम्मद अली ख्वार भाई शिकारपुर मां खाउड़ साहिबु तव्हांखे असां वली कार चऊं था ऐं तव्हां अॼु असांजे हिन शो में शामिलु रहिया आहियो ऐं अॼु जे हिन प्रोग्राम जे मुतालिक़ कीअं था तव्हांखे फील था कीअं था कयो तव्हां जेके पब्लिक चॉइस ऐं ख़ासि करे हीउ जेको 14 अगस्त वारो सिलसिलो आहे ऐं मार्का हक़ जो हिकिड़ो पाण इवेंट खणी पाण हलूं पिया तव्हांजी फीलिंग्स कीअं आहिनि जिते ख़ूबसूरत हिकिड़ा रंग हुजनि चंड सितारो हुजे हा साईं चंड सितारो आहे अॼु ईद जो ॾींहुं आहे ईअं सम्झो असांजी ईदुनि खां वधीक हा न साईं जी साईं ख़ुशियुनि जो ॾींहुं आहे ठीकु आहे सर बिल्कुलु साईं ठीकु आहे सर ठीकु आहे तव्हां वॾी महिरबानी तव्हां असांजे शो में शामिलु रहियो ऐं सुमेरा हीउ ॾिसो न ऐं शिकारपुर मां जा आहिनि असांखे कौर साहिबु असांखे कॉलर कंदा आहिनि त हिकिड़ी मुख़्तलिफ़ माण्हुनि जूं हिकिड़ियूं फीलिंग्स आहिनि जेके तव्हां असां सां शेयर कंदा हिन प्रोग्राम जी इहा वॾी हिकिड़ी ख़ूबसूरत हिकिड़ी हूंदी आहे त असांखे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां जा ऐं पाकिस्तान जे दुनिया जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां जा असांखे कॉल कंदा आहिनि ऐं उहा हिकिड़ी मोहबतनि वारो जेको सिलसिलो आहे उहो असांजे हिन चंड सितारो पाकिस्तान ऐं असांजी 14 अगस्त खे वठी करे अॼु पाण हिन शो खे कंटिन्यू कयूं पिया ठीकु आहे अच्छा तव्हां कीअं था अॼु असांजे हिन सेट खे तव्हां कीअं था फील कयो तमामु ख़ूबसूरत तव्हां पंहिंजा कमेंट्स ॾियो जी जी बिल्कुलु तमामु ख़ूबसूरत सेट आहे ऐं ॾिठो वञे त जेकी बि हिन में रंग आहिनि उहे असांजे पाकिस्तान जा रंग आहिनि ऐं जीअं त अॼु पंहिंजो जेकी असांजे पाकिस्तान ते हुनजी आज़ादीअ ते ॻाल्हायूं पिया त इहा तमामु वॾी तव्हांखे कपिड़ा माशाल्लाह तमामु सुठा दुपट्टो ॾाढो ज़बरदस्त ग्रीन कलर जो ऐं वाइट ठीकु आहे अच्छा तव्हां पंहिंजो अॼु कहिड़ो काशे गुनगुनाईंदा तव्हां जी मां उहा ॻाल्हि ॿुधायां थी तव्हांखे पहिरियां त जीअं त अॼु पूरे मुल्क में हिकिड़ो ख़ूबसूरत तक़रीबियूं आहिनि ऐं आज़ादीअ जा ॾियार जेको मल्हाए रहिया आहियूं तमामु घणो हिकिड़ो ख़ुशी वारो ॾियारो आहे कॉलर असां सां गॾु आहिनि जी कॉल वठूं था पोइ तव्हांजे ख़ूबसूरत आवाज़ में असां ॿुधंदासीं जी नाज़रीन हिन वक़्तु ॾिसूं था त असां सां गॾु केरु मौजूदु आहिनि अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम साईं केरु पिया ॻाल्हायो किथां आचार्य गिटी सखर को हबीबुल्ला लाको हबीबुल्ला लाको साहिबु तव्हां असांखे सखर मंझां कॉल कंदा आहियो अॼु जे हिन प्रोग्राम जे मुताबिक़ तव्हां छा चवंदव 14 अगस्त 14 अगस्त जश्न आज़ादी जो सुभाणे ॾींहुं आहे बिल्कुलु असां सभिनी यानी की ॿुधंदड़नि खे जश्न आज़ादी मुबारक हुजे सभिनी खे मुबारक तव्हां सभिनी जे तरफ़ां जी ठीकु आहे साईं वॾी महिरबानी साईं वॾी महिरबानी तव्हां असांजे हिन शो में शामिलु रहिया जी सुमेरा तव्हां ॿुधायो तव्हां असांखे कहिड़ो छा असांखे असांजे लिस्टर्स खे व्यूअर्स खे हिन ख़ुशीअ जे लाइ
जी बिल्कुलु जीअं त ख़ुशी जो मौक़ो आहे आज़ादीअ जो हिकिड़ो ॾियारो असां सेलिब्रेट करे रहिया आहियूं ऐं इन ते मां ॿ लाइनियूं सिर्फ़ु हिकिड़ो ख़ुशी में जेकी गुनगुनाईंदमि जीवे 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 पाकिस्तान 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 जीवे पाकिस्तान 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 जीवे पाकिस्तान जीवे 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 पाकिस्तान 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 जीवे पाकिस्तान 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 जीवे पाकिस्तान तमामु सुठो ऐं हीअ जॾहिं मिली नगमो ॿुधूं था त उहो वाकई उहो पंहिंजो फीलिंग्स अचनि थियूं असांखे आज़ादीअ वारी जी बिल्कुलु हिकिड़ो दीपा सर जो हिकिड़ो मिली नगमो आहे ॾाढो हिकिड़ो ख़ूबसूरत अंदाज़ सां जेकॾहिं ॻायो असां चाहियूं था त असां सभु गॾिजी करे असांजा जेके व्यूअर्स आहिनि ऐं गॾिजी करे ॿुधूं अचो त ॾिसूं था हीअ मिली नगमो बहितरीन हिकिड़ो आवाज़ ऐं अंदाज़ पंहिंजे शो में शामिलु रखियोसीं ऐं सुमेरा तव्हां अंदाज़ो करे सघो था त जॾहिं पाण मिली नगमा ॿुधूं था ऐं पाण ख़ासि करे जॾहिं अगस्त जो महीनो अचे थो जून जुलाई अगस्त जॾहिं पाण अचे थो त हिकिड़ी अजीब क़िस्म जी हिकिड़ी फीलिंग्स थियनि थियूं ॾाढो हिकिड़ो ख़ूबसूरत हिकिड़ा यादगार हिकिड़ा लम्हा थियनि था नंढा असीं हिते झंडा खणी ऐं पाण सिंगारियूं बि पिया स्कूलनि में बि घरनि में बि रखूं पिया ऐं ख़ासि जेके मिली नगमा आहिनि उन्हनि मां जा तव्हां मैडम नूरजहां हुजे या ॿिया जेके बि असांजा जेके आहिनि सिंगर आहिनि उन्हनि खे ॾिसूं था ॿुधूं था त दिलि ख़ुशि थी वञे बागोबार थी ऐं हिकिड़ो असांजे जेको मोहबत थी पैदा थिए असांजे पंहिंजे वतन जे लाइ जज़्बो थिए थो पाकिस्तान जे लाइ जज़्बो उहो बि हिकिड़ो ठीकु आहे अच्छा हिकु कॉलर असां सां गॾु मौजूदु आहिनि अस्सलाम वालेकुम साईं वालेकुम सलाम साईं साईं केरु पिया ॻाल्हायो किथां हाजी खान साईं कोश ॻाल्हायो सादिका बादशाह खां सादिका बादशाह खां तव्हांखे असां भलीका चऊं था ऐं तव्हां अॼु असांखे तव्हां कॉल कई आहे असांजे हिन शो में तव्हां शामिलु रहिया आहियो ऐं 14 अगस्त जो हिकिड़ो ख़ूबसूरत हिकिड़ो प्रोग्राम आहे पब्लिक चॉइस ऐं सुमेरा मूंसां गॾु मौजूदु आहे मुश्ताक तव्हां सां गॾु मौजूदु आहे ऐं कीअं था तव्हां शामिलु थियो पंहिंजा कमेंट्स ॾींदा असां साईं वॾा ख़ुशि आहियूं दुआ कंदा तव्हांजा जेका दोस्त आहिनि प्रस्ता आहिनि सभु ख़ुशि रहनि वॾी महिरबानी साईं वॾी महिरबानी ऐं 14 अगस्त जे ख़ुशियुनि में तव्हां शामिलु थिया जी साईं असां कलाम ॿुधाईसीं 14 अगस्त जे बारे में डेडिकेट कंदासीं तव्हांखे ॿुधाईंदासीं तव्हांखे ज़रूरु जुमा ख़ान टिकटॉकर खे डेडिकेट कंदासीं साईं मुंहिंजा हा साईं के मोहम्मद नदीम उस्ताद खे वज़ीर ख़ान ठीकु आहे तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांजे हिन शो में शामिलु रहिया पब्लिक चॉइस आहे ऐं सुमेरा नाज़ तव्हां बि असांजे हिन शो में शामिलु रहियो त मुख़्तलिफ़ हिकिड़ा माण्हू जेके आहिनि सादिकाबाद मां तव्हां असांखे कॉल कई दोस्त त मां ॻाल्हि पे कईसीं त मिली नगमा जॾहिं पाण ॿुधो तव्हां ॻाल्हि कई त जज़्बो हिकिड़ो वधे थो ऐं इहे फीलिंग्स आहिनि जो तव्हां हीअं कहिड़ो असांखे तव्हां गुनगुनाईंदा आहियो जी मां थोरो ई पाकिस्तानी जॾहिं टच कंदा आहियूं या हुन में पाकिस्तान जो जॾहिं नालो ईंदो आहे त असांखे हिकिड़ो दिली जज़्बो हिकिड़ी दिली ख़ुशी महसूसु थींदी आहे त थोरी हिकिड़ियूं ॿ लाइनियूं आहिनि उहे मां ॿुधाईंदी तव्हां अॻियां मेहंदी हसन जो आहे मेहंदी हसन साहब जन ॻायो जी हा ई वतन प्यारे वतन पाक वतन पाक वतन ए मेरे प्यारे वतन ए वतन प्यारे वतन पाक वतन पाक वतन ए मेरे प्यारे वतन ए वतन प्यारे वतन वाह 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 बेहतरीन अंदाज़ है तव्हां माशाल्लाह सुठी हुनखे कोशिशि कई तव्हां जी बिल्कुलु बसि जेतिरो आहे बिल्कुलु तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांजे हिन शो में शामिलु रहिया आहियो हिन वक़्तु हिकिड़ो कलाम आहे पंहिंजे हिन शो में शामिलु रखूं था ऐं वरी वापसि ईंदासीं ऐं कचहरी जो सिलसिलो ऐं फ़ोन कॉल जे सिलसिले खे कंटिन्यू कंदासीं अचो ॾिसूं था हीउ कलाम
बहितरीन आवाज़ अंदाज़ पब्लिक चॉइस शो में ख़ूबसूरत हिकिड़ा आवाज़ अंदाज़ जेके असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहिनि ऐं सुमेरा नाज़ असां सां गॾु मौजूदु आहे ऐं गुफ़्तगू जो सिलसिलो जारी आहे सुमेरा नाज़ जेके मुख़्तलिफ़ कॉलर्स आहिनि उहे बि असां सां शामिलु थियनि था ऐं हिन ख़ूबसूरत हिकिड़े मार्का हक़ जे हिन प्रोग्राम में 14 अगस्त जे हिन इवेंट में अॼु तव्हां असां सभु गॾु मौजूदु आहियूं त सुमेरा तव्हां खां इहो पुछंदासीं त तव्हां हिकिड़ो माना एज़ ए होस्ट वरी हुन सां गॾोगॾु सिंगिंग त ही ॿ शयुनि खे कीअं तव्हां खणी थी हलो होस्ट कीअं आया तव्हां कीअं शौक़ु पैदा थियो ऐं तव्हांजो असल में ॻाइण जो ऐं मतिलबु सिंगिंग करण जो त मूंखे नंढपण खां ई शौक़ु हुयो छो जो अक्सर करे मां टीवी ते अञा मतिलबु सेटेलाइट जो दौरु न हुयो सोशल मीडिया जो बि दौरु न हुयो जॾहिं असां पाण PTV हिकिड़ो ॾिसंदासीं उन टाइम खां मूंखे हिकिड़ो शौक़ु हुयो जी जी बिल्कुलु त उन टाइम खां मूंखे शौक़ु त हुयो ॻाइण जो पर वरी जॾहिं मां हिते आयमि तक़रीबन हैदराबाद में जीअं आयमि त मेरान TV उन टाइम ते स्टार्ट थियो हुयो ऐं मां चयो हलो भला ठीकु आहे ऐं फस्ट टाइम जॾहिं हिते आई हुअमि त मुंहिंजे ख्याल में सिंगिंग जे लाइ आई हुयमि अच्छा जी जी अच्छा हिकिड़े कॉल वठूं था पोइ हिन ॻाल्हि खे कंटिन्यू कयूं था ऐं उन खां पोइ वरी पाण जी नाज़रीन हिन वक़्तु ॾिसूं था त असां सां गॾु केरु मौजूदु आहिनि अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम रहमतुल्लाहि वबरकातुहू साईं केरु पिया ॻाल्हायो किथां हलो अस्सलाम वालेकुम साईं तव्हांजी कॉल थी डिस्कनेक्ट अच्छा जीअं तव्हां हिते मेहरान TV ते आया त तव्हां एज़ ए सिंगिंग जे लाइ ठीकु आहे ऐं उहो ॾींहुं तव्हांखे यादि हूंदो तव्हां अच्छा पोइ रिकॉर्डिंग थी तव्हांजी न असल में उन टाइम मुंहिंजे ख्याल में कोई ऑडिशन्स वग़ैरह हलिया पिए उन दौर में त मां बि जी बिल्कुलु त उन टाइम में आयमि मां ऑडिशन ॾिनो पर मुंहिंजे ख्याल में वरी उहे विच में ई ख़तमु थी विया हुआ ऑडिशन त पोइ वरी कंप्लीट उहो प्रोग्राम न थी सघियो शायदि पोइ उन खां पोइ इहो आहे त मां वरी चयो हलो भला ठीकु आहे उन टाइम ते भला पंहिंजो सिंगिंग में न त वरी ॿिए किथे मतिलबु माण्हू थोरो ट्राए कजे पोइ वरी ईअं करे ऐं थोरो अची वियमि होस्टिंग जे तरफ़ छो जो होस्टिंग जो बि थोरो घणो शौक़ु हुयो दिलि में मूंखे तॾहिं जी ॻाल्हि आहे ऐं पोइ तव्हां सिंगिंग बि कंटिन्यू कंदा आहियो ऐं होस्टिंग बि कंटिन्यू जी हा बिल्कुलु अच्छा ॻाइण में तव्हांखे केरु तव्हांखे अटेंड करे थो हिकिड़ो सिंगर थींदो आहे भई मुंहिंजो ई मनपसंदि मैडम ऑफ द परवीन मैडम ऑफ हा मुंहिंजी रोहानी हिकिड़ो मतिलबु जीअं उस्ताद चइजे मैडम ऑफ द परवीन मैडम ऑफ द परवीन खे तव्हां नंढपण खां वठी ॿुधो जी हा बिल्कुलु ऐं उनजो कहिड़ो कलाम जेके तव्हांखे मैडम ऑफ द परवीन जा त जेके थलको अहिड़ो जेकॾहिं तव्हांखे हुजे ज़हन में जी हा मैडम ऑफ द परवीन जो हिकिड़ो ख़ूबसूरत गीत आहे जेको मूंखे अक्सर यादि हूंदो आहे या गुनगुनाईंदी आहियां असां डेडिकेट कंदासीं सॼा जेके असांजा लिसनर्स आहिनि व्यूअर्स आहिनि सभिनी जी तकलीफ़े हिजर दे गई राहत कभी कभी तकलीफ़े हिजर दे गई राहत कभी कभी बदला है यूं भी रंग मोहब्बत कभी कभी तकलीफ़े हिजर दे गई राहत कभी कभी तमामु सुठो अच्छा हिन वक़्तु हिकिड़ो मिल नगमो बि आहे पंहिंजे व्यूअर्स खे ऐं पंहिंजे पाण गॾिजी करे ॿुधंदासीं ऐं वरी वापसि ईंदासीं ईअं तव्हांजे ख़ूबसूरत अंदाज़ में जीअं तव्हां मैडम आपदा जो ॿुधायो या उनखां अलावा ॿिया मिली नगमा तव्हांखां ॿुधणा आहिनि ठीकु आहे न अचो त ॾिसूं था ही मिली नगमो ख़ूबसूरत आवाज़ अंदाज़ ख़ूबसूरत कॉलर्स ऐं हुन सां गॾोगॾु ख़ूबसूरत हिकिड़ो सेट ऐं पब्लिक चॉइस जो ऐं असां सां गॾु मौजूदु सुमेरा नाज़ असां तव्हांखे ॿुधाईंदा त असांजा कॉलर केरु गॾु मौजूदु आहिनि अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम साईं गुलज़ार कितना पुराने चक्र में साईं साईं तव्हांखे असां वरी का चऊं था तव्हां ठीकु आहियो साईं जशन आज़ाद मुबारक हुजनि साईं तव्हांखे बि खोड़ सारियूं मुबारक हुजनि तव्हांजी सॼी ख़ानदान फैमिली खे तव्हां दोस्तनि रूमनाला जो कलाम ॿुधायो साईं तालबम शायदि सर बिल्कुलु तव्हांखे ॿुधाईंदासीं ऐं तव्हांजा लख तो कंहिंखे डेडिकेट कंदा सर साईं मुंहिंजो दोस्त आहे कराची में रोशन आगरो ऐं ॿियो वठो आहे महताब अली मीरान ठीकु आहे सर तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांजे हिन शो में शामिलु रहिया ऐं तव्हां ॾिसो त माण्हुनि जी मोहबतूं ऐं माण्हुनि जी टेस्ट ॾिसो मैडम रूना लीला जो आवाज़ु हुजे मैडम आपदा जो आवाज़ु हुजे असांजा जेके व्यूअर्स ऐं असांजा जेके लिसनर्स आहिनि उहे कीअं उन्हनि खे अटैच कंदा उन में अंदाज़ो थिए थो त असांजा जेके व्यूअर्स आहिनि उहे कहिड़ी लेवल ते मेरान TV उन जा ठाहिया हा बिल्कुलु मेरान TV हिकिड़ो अहिड़ो प्लेटफॉर्म आहे जंहिंखे जेकी बि असांजा सिंगर्स आया आहिनि उहे हिकु त कंहिं मक़ाम ते पहुता आहिनि
ऐं जेकी जेकी शयूं मेरान टीवी ते सेरा हुजनि या लाॾा हुजनि मां उहे बि प्रोग्राम करे आई आहियां त अञा बि हा जारी आहिनि त तमामु हिकिड़ो ख़ूबसूरत माना लाॾनि ऐं सेरनि ते बि तव्हां जी हा जी हा मां प्रोग्राम कयो आहे त ख़ूबसूरत हिकिड़ो प्लेटफॉर्म आहे जेके मतिलबु हिते नवां फ़नकार असांजा अचनि था उन्हनि खे वधि में वधि प्रमोशन मिले थी माण्हुनि खे हिमत हौसलो मिले थो हा न ऐं उन सां गॾोगॾु माण्हुनि खे सिख्या मिले थी सिख्या बि मिले एज़ ए होस्ट हुजऊं या ही ईअं सम्झो त ही हिकिड़ी अकेडमी बि आहे अच्छा हिते मां जॾहिं मेरान टीवी ते पंहिंजो मुश्ताक आयमि त तक़रीबन जेकी मुंहिंजी वधि में वधि पंहिंजो हेल्प कई सर मुर्तज़ा मजबूर बहितरीन हिकिड़ी तबियत जा मालिक इन जो नालो न खणिजे त मज़ो न अचे जॾहिं बि हर प्रोग्राम में असां सां गॾु मौजूदु जी जी बिल्कुलु बि नालो खणणु लाज़मी हूंदो आहे इक़बाल साहब हा ईअं ई आहे बिल्कुलु त हिकिड़ो ख़ूबसूरत मतिलबु उन्हनि असांजे लाइ अहसास आहिनि असांजे दिलि में उन्हनि जे लाइ तमामु घणी इज़त आहे छो जो उन्हनि ई असांखे इन मक़ाम ते पहुचायो ऐं मां त चवंदमि त उहे असांजा उस्ताद बि आहिनि जी हा ऐं उन सां गॾोगॾु जेको असांजा रूह रियाण आहिनि जॾहिं पाण इदारनि जी ॻाल्हि कयूं था त उन मुल्क जी ॻाल्हि थी वञे उन्हनि इदारनि खे वरी अॼु डेडिकेशन ॾियूं था असां उन सॼे मुल्क खे डेडिकेशन कयूं था त साईं गुलाम नबी मोराई साहिब सां असांजी जेके कचरियूं थियूं मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि ते भई प्रोग्रामनि खे कीअं वठी हलिजे कहिड़े नमूने सां त हिकिड़ी टीम वर्क थिए थी असांजे हिकिड़े कैमरामैन खां वठी मेकअपमैन खां वठी वेंदे मथिनि ताईं टीम हिकिड़ो थिए थो ऐं ईअं ई वरी सुमेरा तव्हां ॾिसंदव त तव्हां असांजी जेका जीअं तव्हां सिंगिंग जी तव्हां ॻाल्हि कई त हिते आयासीं त मेरान टीवी ते तव्हांखे मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म ऐं जितां तव्हां सिखिया हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम आहे ऐं हिन कलाम ते हलंदासीं पाण गॾु कलाम ॿुधंदासीं वापसि ईंदासीं वरी वठंदासीं फ़ोन कॉल्स अचो ॾिसंदा ही कलाम बेहतरीन आवाज़ बेहतरीन ख़ूबसूरत असांजा जेके कॉलर्स आहिनि उहे बि असां सां शामिल थियनि था ऐं असां सां गॾु ख़ूबसूरत आवाज़ बि असां सां गॾु मौजूदु आहे ऐं आवाज़ सां हिकिड़ी सुठी सिंगर आहे हुन सां गॾु गॾु असांजी होस्ट ऐं पाकिस्तान ज़िंदाबाद मार्का हक़ ज़िंदाबाद ऐं मेरान टीवी जिन प्लेटफॉर्म ते सभिनी खे असां वेलकम कयूं था अच्छा सुमेरा पाण ॻाल्हि पई कईसीं सिंगिंग जी ॻाल्हि पई कईसीं होस्ट जी ॻाल्हि होस्टिंग जी ॻाल्हि कईसीं त जेके लाॾा आहिनि जेके असांजो कल्चर आहे असांजी सिंध जो कल्चर आहे या असांजो जेके बि तहज़ीबूं आहिनि जेके बि इलाइक़ा या मुल्क चइजनि ख़ासि करे असांजो जेको पाकिस्तान आहे उन में जॾहिं मिली नगमनि सां गॾोगॾु वरी जेके लाॾा थियनि था उन में हर लाॾे में दुआ आहे ऐं उन ते पाण ॻाल्हाईंदा पियो कॉलर आहे असां सां गॾु मौजूदु उन सां पाण ॻाल्हायूं था अस्सलाम वालेकुम साईं केरु पिया ॻाल्हायो किथां सर तव्हांखे असां मलिका चवंदा तव्हांखे 14 अगस्त जूं खोड़ सारियूं मुबारक हुजनि तव्हांखे बि मुबारक हुजनि ख़ुशि रखे मुबारक हुजनि महिरबानी साईं पाकिस्तान खे मुबारक हुजनि सभिनी खे मुबारक सर सभिनी खे मुबारक ख़ुशि रखे उस्ताद वहीद अलीअ को कलाम ॿुधायो असांखे सर तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदासीं ऐं कंहिंजे नाम कंदा सर मोहम्मद पनाह मीरजत आशिक़ चांडियो ठीकु आहे ठीकु आहे तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांजे हिन शो में शामिलु रहिया ऐं पाण ॻाल्हि वरी पाण कंटिन्यू कंदासीं त जेको असांजो मुल्क आहे ॾाढो हिकिड़ो ख़ूबसूरत हुनजा रंग आहिनि असांजा जेके सूबा आहिनि हर सूबे में मुख़्तलिफ़ जेके ॿोलियूं आहिनि उन्हनि जा पंहिंजा लाॾा थियनि था हर लाॾे में का न का दुआ आहे हीउ जेको तव्हां प्रोग्राम कयो मेरान टीवी ते ॾाढो हिकिड़ो कामयाबु प्रोग्राम हुयो त इन जो तव्हांखे एक्सपीरियंस कीअं लॻो तव्हांखे तमामु ख़ूबसूरत प्रोग्राम हुयो ऐं मूंखे तमामु घणो उहो प्रोग्राम कंदे मज़ो बि आयो ऐं सुठो बि लॻो पोइ इन करे जो जेकी सेरा आहिनि ऐं लाॾा लोक गीत बि हुया हुन में त उहे जॾहिं असां जी बिल्कुलु या ॾिसंदा हुआसीं असां त असांखे सुठी पंहिंजो फीडबैक मिलंदी हुई उहो इन करे जो असांजो कल्चर आहे इहो ऐं जेकी बि असांजूं शादियूं आहिनि कई बि मतिलबु तक़रीबूं आहिनि उन्हनि में लाॾा असां ॻाया बि वेंदा आहिनि ऐं असां ॿुधंदा बि आहियूं शौक़ सां त उहो हिकिड़ो जेको माहौल हूंदो आहे उहो सभ खां पहिरियां असां मेरान टीवी ते ॾिठोसीं ऐं लाॾा जेकी स्टार्ट उहे थिया ई मेरान टीवी तां शुरू जी जी बिल्कुलु सिंधी चैनल अहिड़ो मेरान टीवी पहिरियों वाहिद चैनल आहे जेको सेरा लाॾा ऐं लोक गीत आहे त उहो पुराणा जेकी बि हुया उहे मतिलबु हा खणी हलियो अॻियां त मुंहिंजे ख्याल में त इहो तमामु हिकिड़ो ख़ूबसूरत ॻाल्हि आहे त सेरा ऐं लाॾा जेको असांजो कल्चर आहे उन्हनि जो प्रोग्राम अच्छा वापसि वरी असां हुन ॻाल्हि ते था अचूं त जेका राग जी राणी जेकी आहे उहा आपदा परवीन खे असां चवंदा आहियूं त
त मैडम जे आवाज़ में जीअं तव्हां अॻु में बि हिकिड़ो सुठो हिकिड़ो उर्दू गज़ल तव्हां ॿुधायो, अहिड़ो ॿियो अहिड़ो को तव्हां असांखे असांजे व्यूअर्स खे डेडिकेशन्स ॾियो असांखे को सुठो को मैडम जे ॿ ॿोल। जी जी हिकिड़ो आबदा परवीन जो ख़ूबसूरत सॉन्ग आहे वही उम्र गुज़री खूब अताऊं कंदे कंदे, वही उम्र गुज़री खूब अताऊं कंदे कंदे, वही उम्र गुज़री खूब अताऊं कंदे कंदे। रेडियो पाकिस्तान ऐं PTV ते रेडियो पाकिस्तान तमामु घणो जेको आहे हुनखे प्रमोशन मिलियूं ऐं हिन वक़्त जेको आहे न पाण मैडम आबदा परवीन जे आवाज़ जे अंदाज़ में पाण कलाम पंहिंजे शो में शामिलु रखूं था ऐं वापसि ईंदासीं वरी वठंदासीं तव्हांजो फ़ोन कॉल्स ऐं कंदासीं कचरियूं। अचो ॾिसूं था ही कलाम। ख़ूबसूरत आवाज़ अंदाज़ ऐं बहितरीन हिकिड़ा कॉलर्स असां वटि शामिलु था थियनि, ख़ूबसूरत आवाज़ ऐं अंदाज़ में बि असां तव्हां खां ॿुधूं पिया ऐं हिन वक़्तु जेके रंग आहिनि असांजा मार्का हक़ जे हिन प्रोग्राम में हिन प्लेटफॉर्म तां 14 अगस्त जेका इवेंट आहे, जॾहिं पाण ॻाल्हि कयूं था त जशन आज़ादी मुबारक जी ॻाल्हि कयूं था त दिलि बाग़ोबार थी वञे हली ऐं ईअं ई असांजी जेका मेहरान TV आहे हर दफ़े जेके बि इवेंट्स थियनि था त उन में हिकदमि अञा अॻिते हूंदा आहियूं असां। त ईअं तव्हां असांखे अॼु कहिड़ो जेको आहे सो थोरो थल विसरो छो जो पाकिस्तान जा खोड़ सारा मिली नगमा अहिड़ा ई आहिनि जेकी असां ॿुधूं था खणी थल असां ॻायूं या हुन में पाकिस्तान जो नालो थो अचे त दिलि खे ख़ुशी थिए। पर सुम्या पाण हिकिड़ी कॉलर असां वठूं पोइ वरी वापसि तव्हां खां असां ॿुधंदासीं। नाज़रीन हिन वक़्तु ॾिसूं था त असां सां गॾु केरु मौजूदु किथां असांखे कॉल कई अथनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं तव्हांखे असां मलिका चऊं था, पंहिंजो तारीफ़ कराईंदा। मेहरबानी भामुश्ताक ॻोठ अलाज़ाद खान बोज़दार खां गुल मोहम्मद खान बोज़दार तव्हां सां मुखातिब आहियां। वॾी महिरबानी जशन आज़ादी तव्हांखे मुबारक हुजे साईं। साईं ख़ैर मुबारक हुजे तव्हांखे बि जशन आज़ादी मुबारक हुजे, पूरी पाकिस्तान खे ऐं जशन आज़ादी मुबारकबाद पेश करियां थो। वॾी महिरबानी तव्हांजा लख थोरा तव्हां असांजे शो में शामिलु रहिया। ठीकु आहे साईं, वॾी महिरबानी। अच्छा हीअ ॾिसो न माण्हुनि जी हिकिड़ी मोहबत आहे ऐं कॉल करे ऐं पंहिंजो विशिस ॾियनि था। अच्छा ॻाल्हि कंदासीं पाण उतां ई ॻाल्हि कंदासीं त मिली नगमे में पाण ॻाल्हि कईसीं। जी हा त पाकिस्तान जो नालो अचे थो त ख़ुशी तव्हां हींअर तव्हां असांखे छा था ॿुधायो? गुनगुनाए थी ॿुधायां तव्हांखे, बल्कि मूंसां गॾु तव्हां बि गुनगुनाईंदो अथव। मुंहिंजो एक्सपीरियंस रहियो कोन्हे, तव्हां बिल्कुलु जेको आऊं मिली नगमो चवंदमि उहो मुंहिंजे ख्याल में त हर कंहिंखे वॾनि खे। अच्छा वरी कॉल अची आहे असां कॉल अची आहे। जी नाज़रीन वक़्तु ॾिसूं था त असां सां गॾु केरु मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं केरु पिया ॻाल्हायो किथां? दरगाह सखी जामदातार खां हाफ़िज़ परवेज़ अली थी वञो। हाफ़िज़ साहब तव्हांखे असां मलिका चऊं था, तव्हांखे जशन आज़ादी जूं खोड़ सारियूं वाधायूं हुजनि। ख़ैर मुबारक, अल्लाह ताला पूरे मुल्क खे सलामत रखे ऐं मेहरान टीम खे सलामत रखे ऐं असां दुआ कयूं त रब पाक साईं मुल्क खे ॾींहं क़यामत ताईं आबाद रखे। आमीन आमीन आमीन। तव्हांजी वॾी महिरबानी हाफ़िज़ साहब, तव्हां असांजे शो में शामिलु रहिया। थैंक यू लख थोरा। जी हाँ जी तव्हां बि थोरो साथ ॾींदा। बिल्कुलु तव्हांखे साथ ॾींदासीं, कोशिशि कंदासीं। जी दिल दिल पाकिस्तान जान जान पाकिस्तान, दिल दिल पाकिस्तान जान जान पाकिस्तान, दिल दिल पाकिस्तान जान जान पाकिस्तान, दिल दिल पाकिस्तान जान जान पाकिस्तान। ऐसी ज़मीन और आसमां इनके सिवा जाना कहाँ बढ़ती रहे ये रोशनी, चलता रहे ये कारवां, दिल दिल पाकिस्तान जान जान पाकिस्तान, दिल
दिल पाकिस्तान जान जान पाकिस्तान। ज़बरदस्त, तमामु सुठो। ही जेको मिली नगमा आहिनि त इन्हनि सां ई हिकिड़ो ख़ूबसूरत हिकिड़ो माहौल पैदा थिए थो ऐं यादूं आहिनि ऐं मुख़्तलिफ़ जेके असांजा सिंगर्स आहिनि उन्हनि सभिनीनि खे डेडिकेशन कया ॾिना आहिनि। सो तमामु सुठो लॻो। इहे शयूं हिकिड़ो ॾिसो जेकी बि मिली नगमा आहिनि असां केतिरा बि पुराणा थी वञनि पर वरी जॾहिं बि इहे ॾियारो ईंदो आहे असांजो हिकिड़ो आज़ादीअ जो ॾियारो 24 अगस्त ते जॾहिं असां ॿुधंदा आहियूं या वरी ॻाईंदा आहियूं त वरी हिकिड़ो ईअं माना नओं हिकिड़ो जोश जज़्बो असांजे पाकिस्तान जे बिल्कुलु तव्हां सही चयो सुमेरा। अच्छा सुमेरा, हिन वक़्तु असांजे शो जो वक़्तु पियो थो कमु। जी बिल्कुलु। का विश ॾियणी हुजे? जशन आज़ादी सभिनी खे मुबारक आहे। मुबारक हुजे ऐं बसि पंहिंजे पाकिस्तान जो ख़्यालु रखो, पंहिंजे पाकिस्तान जे माण्हुनि जो ख़्यालु रखो ऐं थी सघे त जेतिरो बि त हर कंहिं सां भलाई कयो। हा सुठो सभिनी सां हा न, ऐं ख़ासि करे जेको ॾींहुं आहे इन में पंहिंजे मुल्क जे लाइ पंहिंजे माण्हुनि जे लाइ दुआऊं आहिनि सभिनी लाइ। थैंक यू, तव्हांजी वॾी महिरबानी सुमेरा। तव्हां असांजे हिन शो में शामिल रहिया। सुमेरा नाज़ हिकिड़ी तमामु सुठी असांजी होस्ट बि आहे ऐं तमामु सुठी सिंगर बि असां सां गॾु मौजूदु रही ऐं मार्कायक जे हिन प्लेटफॉर्म ऐं मेरान टीवी जे हिन प्लेटफॉर्म पब्लिक चॉइस शो ऐं जशन आज़ादी जूं तव्हांखे खोड़ सारियूं मुबारक हुजनि। हिन वक़्तु असांजे शो जो वक़्तु पियो थो कंप्लीट थिए ऐं खोड़ सारियूं तव्हांजे लाइ विशिस आहिनि। अलाह साईं तव्हांखे ख़ुशाबाद रखंदो। आख़िर में हिकिड़ो कलाम आहे, मिली नगमो आहे ऐं उस्ताद मोहम्मद यूसुफ जो आवाज़ु, मिठड़ो आवाज़ु अंदाज़ तव्हां सभिनी जे नाव कंदासीं। हिन वक़्तु मूंखे यानी मुश्ताक भट्टी ऐं सुमेरा नाज़ खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।